मटियरी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर जनाल फ़क़ीर मूजिब जीअं सिंध मोहाज़ जो चेयरमैन रियाज़ अली चांडियो ऐं नवाज़ शाह भाॾाई ऐं ॿियनि सां गॾु सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण ख़िलाफ़ सुभाणे छंछरु जे ॾींहुं ख़ैबर बाईपास ते धरणो हणण ऐं अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में खंडु स्टाफ पहुतो, जिते कारकुननि संदि शानदार इस्तक़बाल कयो। बाद में ऐवान सहाफ़त आफ़ीस ज़िले मटियरी जे आफ़ीस में मीडिया सां ॻाल्हाईंदे जीअं सिंध मोहाज़ सरबराह रियाज़ अली चांडियो चयो त इंसानी पीअण जे लाइक़ु नाहे। जर असांजो पाणी पीअण जे लाइक़ु कोन्हे। असांजी ज़िंदगियुनि, तरक़ी, मईशत ऐं माहौलियात जे लाइ हिकिड़ो ई जिया पोइ आहे, उनजो नालो दरियाए सिंध आहे। उनमें चूलिस्तान कैनाल पंजाब खे ॾियो आहे। मां हिते अवांजी प्रेस क्लब में इहो थो चवां त 114 MF पाणी आहे 91 जी ठार मौजूदु। उहो बि पाणी विरहाए नथा सघो, छो त चओ था खोट आहे, त पोइ नओं पाणी किथां आयो आहे। हुन वधीक चयो त 45 जे पाणीअ जी भञकड़ी कई हुई, तॾहिं बि चयो वियो हो त पाणी घणो आहे, समुंड में ज़ाया थो थिए। ॿीहर 91 में सिंध सां पाणी जो ठाह कयो वियो, जॾहिं बि चयो वियो त पाणी कोटड़ी खां हेठि ज़ाया थिए पियो। इहो पाणी बचाए मुल्क खे सरसब्ज़ कंदासीं। अॼु जॾहिं सिस्टम 114 EMF पाणी मौजूदु आहे, जंहिं मूजिबि 10 MEF पाणी कोटड़ी डाउन स्ट्रीम ज़रिए समुंड खे ॾियणो आहे, पर 34 सालनि ताईं न समुंड खे थो पाणी मिले ऐं न गुडू बैराज वटि पाणी आहे, न सखर बैराज वटि पाणी आहे। उनजो नतीजो इहो निकितो त बदीन ऐं ठठे जे 30 लख एकड़ ज़मीन समुंड गिड़काए वियो आहे। मुआशी तबाही थी वई आहे, माहौलियात बर्बाद थी वियो आहे, ज़रात ख़तमु थियण जो वेझो आहे। कराची, ठठे, हैदराबाद समेत जिते किथे पंहिंजे पाणी जी नाहे, जंहिंजो पाणी ख़राब थी वियो आहे। केनाल ठहिण ख़िलाफ़ 26 तारीख़ छंछरु जे ॾींहुं ख़ैबर ऐं मेहड़ बाईपास ते तारीख़ी धरना लॻंदा। सोमरा रोड रस्ता बंदि कंदासीं। सिंध जा सभई रहवासी पंहिंजे इख़्तिलाफ़ ख़तमु करे धरणनि में पहुचनि।